औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला ख़ातमिन नबिय्यीन व आलिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलि मुहम्मद। गर्जी सलवात पढ़ो मुहम्मद। अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं जेको चैलेंज हुयो वो दीन खे ॿीहर बयान करण जो चैलेंज। जेके दीन जे अंदरि तहरीफ़ूं अची चुकियूं 25 सालनि जे अरसे में, जेके शयूं सुन्नत रसूल मां बदिलजी चुकियूं, अली इब्न अबी तालिब जे साम्हूं चैलेंज इहो आहे त इनखे दीन खे हिकिड़ो दफ़ो दोबारा हक़ीक़ी निज सूरत में, ख़ालिस सूरत में बयानु कर, जंहिंजे लाइ मौला कूफ़े खे मर्कज़ बणायो। कूफ़े में पंहिंजा शागिर्द तयारु कया, कूफ़े खे इल्म अहले बैत ऐं इल्म दीन जो मर्कज़ बणायो। मौला जे मेंबर जे हेठों वेहण वारा अक्सर फ़क़ीह बणिजी, जंहिंजे करे दीन हिकिड़ो दफ़ो ॿीहर माण्हुनि जे साम्हूं हक़ीक़ी सूरत में मौला जे ज़िंदगीअ में ऐं हुकूमत में। मौला खे मालूम हुयो त मुंहिंजी हुकूमत चंद सालनि खां वधीक न हलंदी, इन करे मौला हुकूमत बिराए हुकूमत क़बूल कोन कई। मौला जो मक़सदु इहो हुयो त दीन जंहिंमें तहरीफ़ अची चुकी आहे उनखे हिकिड़ो दफ़ो ॿीहर निज सूरत में बयानु कयो ऐं हिकु अहिड़ो इल्मी मर्कज़ क़ाइमु कयो वञे जेको क़यामत ताईं बाक़ी रहे। नजफ़ जंहिंजे इल्म ते असां पलिजूं था, नजफ़ में इन इल्म जो बुनियादु रखण वारो अली इब्न अबी तालिब। इन करे त कूफ़ो ऐं नजफ़ 2 शहर कोन, हिकिड़ो ई शहर। थोरो मथां ईअं ते नजफ़ आहे, हेठां ईअं ते कूफ़ो आहे। इन करे इहो इल्म अलीअ जो शहर जेको मौला ठाहियो कूफ़े खे, अॼु ताईं इहो बरक़रार आहे ऐं इंशा अल्लाह जॾहिं आख़िरी इमाम ईंदो त उहो बि पंहिंजे गादीअ जो हंधु कूफ़े खे ठाहींदो। अर्ज़ु करे चुकुसि पोइ मजलिस में, हिकिड़ो दफ़ो मुख़्तसिर दोहरायां थो त अल्लाह जो हरम मक्का मुकरमा, रसूल अकरम जो हरम मदीना मुनव्वरा, ऐं जॾहिं इहे ॿई कुरैश जा शहर बणिजी विया त अहले बैत पंहिंजो हरम कूफ़े खे बणायो। कूफ़ो अहले बैत जो हरम। इन करे अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम जो इहो इल्म जो शहर अॼु ताईं क़ाइमु आहे ऐं इंशा अल्लाह क़ाइमु रहंदो। इमाम हसन अलैहिस्सलाम जे साम्हूं चैलेंज कहिड़ा हुया ऐं उन खां पोइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे साम्हूं चैलेंज कहिड़ा हुया, जिन खे इन्हनि ॿिन्ही फ़र्ज़ंदान रसूल चैलेंजनि खे क़बूल बि कयो ऐं उन्हनि खे सही नमूने सां हल बि फ़रमायो। इमाम हसन अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे दौर में मज़लूम हुया, अॼु बि मज़लूम आहिनि। असां उन्हनि जे कारनामे खे कोन था सम्झूं।
असां वटि इमाम हसन अलैहिस्सलाम जी तारीख़ बि सही नमूने सां कोन पहुती आहे। उनजो सबबु इहो आहे त बनी अब्बास में जिन आले रसूल अब्बासिन जे ख़िलाफ़ु क़याम कयो उहे हसनी सादात जी इज़त ऐं एहतराम ऐं इज़त व अज़मत इमाम हसन अलैहिस्सलाम जे करे। तंहिंजे करे बनी अब्बास चयो त इमाम हसन अलैहिस्सलाम जी हैसियत हेठि कनि ताकी हसनी सादात सां मुक़ाबिलो करे सघनि। कूड़ियूं रिवायतूं ठाहियूं हुयूं एतिरे क़दुरु जो तव्हां हैरत सां ॾिसंदव त इमाम हसन जी सुलह तारीख़ में शर्त हुनजा मौजूदु ई कोन, सुलहनामो ई गुम कयो वियो। इन करे इमाम हसन अलैहिस्सलाम अॼु ताईं मज़लूम आहे। मां मुख़्तसिर नमूने सां कुझु शयूं अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां थो, ज़रा गौर फरमाइजो। उन खां पोइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे हिन कारनामे जे तरफ़ ईंदासीं। इमाम हसन अलैहिस्सलाम जे साम्हूं 3 वॾा चैलेंज हुया। पहिरियों चैलेंज इहो हुयो त अमीरुल मोमिनीन जे शहादत खां पोइ अमीर शाम ऐं मिस्र जे माण्हुनि खां बहैसियत ख़लीफ़े रसूल जे बैत वरिती आहे। तंहिंजे करे हाणे उम्मत में 2 ख़लीफ़ा वजूद में अची विया। अली अलैहिस्सलाम जे ज़िंदगीअ ताईं हुनजो सिर्फ़ु मुतालबो इहो हो त मूंखे शाम ते बाक़ी रखो, यानी गवर्नरीअ ते बाक़ी रखो। हिन खां वधीक हुनजो मुतालबो ई कोन हुयो। लेकिन मौला जी शहादत खां पोइ हाणे हू ख़लीफ़तु रसूल बणिजी साम्हूं आयो। 2 ख़लीफ़ा उम्मत में वजूद में अची चुका आहिनि, हिकिड़ो शाम ऐं मिस्र, ॿियो बाक़ी इस्लामी जेका मुमलिकत आहे। बाक़ी इस्लामी मुमलिकत में इमाम हसन जी ख़िलाफ़त आहे ऐं इन्हनि ॿिन्ही मुल्कनि में अमीर शाम जी ख़िलाफ़त आहे। 2 ख़लीफ़ा वजूद में अची चुका आहिनि। ऐं नज़र इहो थो अचे त बनी उमैया जी इहा साज़िश आहे ताकी जेकॾहिं दीन नबीअ खे असां डायरेक्ट मुक़ाबिलो न करे सघूं त ख़ुदि दीन जे ई नाले ते हिकिड़ो ॿियो दीन ठाहियो वञे। ऐं इन में बनी उमैया पंहिंजी जेका साज़िश आहे उहो जारी करे चुका आहिनि। ज़ाहिर आहे जॾहिं हिन ख़िलाफ़त जो ऐलान कयो आहे त हाणे शाम ऐं मिस्र जे हाजियुनि खे हज करण जे लाइ ही मके ऐं मदीने त कोन छॾींदो। इन करे त उहो इमाम हसन जे मुमलिकत में, इमाम हसन जी मुमलिकत में वेंदा हाजियुनि खे हक़ीक़त मालूम थींदी, हक़ मालूम थींदो, वापसि मोटंदा, अमीर शाम लाइ परेशानी पैदा थींदी। तंहिंजे करे हुन हिन वक़्त खां ई बैतुल मुक़द्दस खे इन मके जे जाइ ते प्रोमोट करणु शुरू करे ॾिनो। हदीसूं ठाहियूं वयूं, थोड़ियूं हदीसूं ठाहियूं वयूं। बैतुल मुक़द्दस में हिकिड़ो पथर आहे जंहिं वटां रसूल अकरम जन मेराज ते विया ऐं जेको उन जी ज़ियारत कंदो उहो ईअं आहे ॼण त उन खाने काबा जी ज़ियारत कई। ॿिए हज जे मर्कज़ लाइ इहो तयारु पियो थिए बैतुल मुक़द्दस। तव्हां चवंदो कीअं थो थी सघे? पाकिस्तान में जेके बुज़ुर्ग आहिनि उहे उन्हनि खे यादि हूंदो त 60 जे ॾहाके ताईं सिंध में बदीन जे पासे लुहारीअ जे पासे हज थींदो। हज हुयो, बाक़ाइदा हज पढ़ंदा। जेकॾहिं 1400 साल पोइ थी थो सघे त अॻु में बि थी थो सघे। इन करे 2 ख़लीफ़ा वजूद में आया आहिनि, 2 उम्मतूं थी वियूं आहिनि। इहो क़िबला बि थी वेंदा, इहे दीन बि थी वेंदा, इहे अॻिते हली क़ुरान बि थी वेंदा। इहो हिननि जो पूरो मनसूबो आहे बनी उमैया जो त दीन ते अगरि यको कब्ज़ो नथा करे सघूं त घटि में घटि
दीन जे ई नाले सां हिकिड़ो ॿियो दीन वजूद में आंदो वञे। इमाम हसन अलैहिस्सलाम जे साम्हूं इहो चैलेंज आहे त हाणे इन्हनि ॿिनि उम्मतुनि खे वापसि हिकिड़ी उम्मत कीअं बणाइजे। इन करे त इमाम जी असुल ज़िम्मेदारी पंहिंजी हुकूमत बचाइणु न आहे, दीन बचाइणु, उम्मत बचाइणु। इमाम हसन जे साम्हूं पहिरियों चैलेंज इहो आहे, ॿिनि उम्मतुनि खे कीअं वापसि हिकिड़ी उम्मत बणाइजे। नंबर 2 ॿियो चैलेंज मौला जे साम्हूं, जॾहिं खां शाम फ़तह थियो आहे, बनी उमैया जे इक़्तिदार हेठि रहियो, तंहिंजे करे उते असुल दीन क़ुरान ऐं सुन्नत नबी पहुती कोन। हिननि जो ठाहियल दीन जेके इहे क़ुरान ऐं सीरत शेखैन चवनि था उहो पहुतो। हाणे 40 साल गुज़री विया, शाम वारनि दीन जेको बि ॿुधो बनी उमैया जे ज़बानी ॿुधो, हक़ीक़ी दीन पहुतो ई कोन। इमाम हसन जे साम्हूं ॿियो चैलेंज इहो आहे त हिन शाम ताईं बे असुल दीन याने क़ुरान ऐं सुन्नत नबीअ खे पहुचाइणो आहे। ॿियो चैलेंज आहे मौला जे साम्हूं। टियों चैलेंज, जॾहिं खां इस्लाम जा इहे वाक़ियात शुरू थिया आहिनि, अरब जी सरज़मीन जंग ऐं जिदाल में मसरूफ़ रही आहे। 2 हिजरीअ में जंग बदर, 3 में उहद, 5 में खंदक, 6 में जंग मोता, 7 में ख़ैबर, 8 में हुनैन, 9 में जंग तबूक। उन खां पोइ ईरान ते हमला, रूम ते हमला, कब्ज़ा, ये मुसलसल अरब दुनिया इन खून वहाइण ऐं खून ॾियण में मसरूफ़ रही आहे, थकिजी वई आहे। पर ख़ासि तौर ते 2 साल जेके गुज़रिया आहिनि, 40 हिजरी ऐं 39 हिजरी, इन में वरी जेके अमीरुल मोमिनीन जे हुकूमत में शहर हुया, अमीर शाम नंढा नंढा लश्कर ठाहिया, 1000 जो लश्कर, 2000 जो लश्कर, 500 जो लश्कर, उनखे मोकिलींदो वञो अलीअ जे मुमलिकत में। ॻोठनि जा ॻोठ जेके आहिनि उहे तबाह कयो, लुटियो फुरियो, क़त्लो ग़ारतगिरी कयो ऐं वापसि मोटी अचो। जॾहिं अली इब्न अबी तालिब जे तरफ़ां तव्हां वटि लश्कर मोकिलियो वञे मुक़ाबले लाइ त भॼी वापसि अची पहुतो। इन्हनि खे तारीख़ वारनि ग़ारात जे नाले सां यादि कयो आहे ऐं इन हवाले सां बाक़ाइदा अलहदा किताब लिखिया विया। ग़ारात कोई अहिड़ो शहर न रहियो सवाइ कूफ़े जे जंहिंजी ॾींहं जी आराम बि फिटल आहे, राति जो सुकून बि लुटियल। 3 या 4 दफ़ा मदीने ते हमिलो थियो, 3-4 दफ़ा मके ते हमिलो थियो, यमन ते 3 दफ़ा हमिलो थियो। यमन में हिन अमीर शाम जो जल्लाद तरीन फ़ौज जो सिपह सालार बुसर इब्न अबी अरतात आयो 2000 जी फ़ौज वठी, ऐं जॾहिं वापसि वियो त 3000 माण्हू क़त्ल करे वियो। सभु शहर बेअमन बणिजी विया। तंहिंजे करे इमाम हसन जे साम्हूं टियों चैलेंज इहो आहे त इन इस्लामी सरज़मीन में अमन कीअं वापसि अचे। 3 वॾा चैलेंज। पहिरियों, ॿिनि उम्मतुनि खे वापसि हिकिड़ी उम्मत कीअं बणायो वञे। ॿियो, शाम ताईं असुल दीन कीअं पहुचायो वञे। टियों, बदअमनीअ में फाथल पूरी अरब दुनिया खे वापसि अमन कीअं ॾिनो वञे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त इमाम हसन अलैहिस्सलाम जा चैलेंज केतिरे क़दुरु मुश्किल ऐं ॾुखिया हुया। बनी उमैया जा
वॾा वॾा चालाक तरीन शख़्सियतूं उन्हनि मनसूबा ठाहिया ऐं मुस्लमाननि खे फसाए छॾियो। लेकिन यादि रखो, केतिरो बि चालाक इंसान हुजे लेकिन मासूम जे साम्हूं ॿार आहे। उनजी हैसियत, उनजी सम्झ मासूम जे मुक़ाबले में ॿार जी सम्झ हिन खां वधीक को आहे ई कोन। हाणे ॾिसो, इमाम हसन अलैहिस्सलाम कीअं टिनी चैलेंजनि खे क़बूल बि कयो ऐं टिनी खे हल बि करे छॾियो। यादि रखो, मौला जेका सुलह कई आहे इहा कूफे वारनि जे बेवफ़ाई जे करे कोन कई आहे। इहा तारीख़ अब्बासिन जी लिखियलु आहे। मौला जी इहा सुलह हिकिड़ी इंतिहाई आला दर्जे जी मनसूबा बि। मौला 40,000 जी फ़ौज वठी निकिता आहिनि ऐं अमर बिन आस अमीर शाम खे चयो त मां अहिड़ो लश्कर ॾिसी आयो आहियां जेको पहाड़नि खां वधीक सख़्तु आहे ऐं हुनजा इरादा मां अहिड़ा ॾिसी आया आहियां जो मदे मुक़ाबिल खे जेकॾहिं जेसि ताईं मारे भॼाइनि न तेसि ताईं वापसि कोन वेंदा। हाणे अमीर शाम चवणु लॻो, पोइ शाम जे ॿारनि खे यतीम थियण खां केरु बचाईंदो? हिननि चयो त सुलह जी पेशकश था कयूं। जीअं सिफ़ीन में नेज़नि ते क़ुर बुलंद कया विया, हिननि चयो सुलह जी पेशकश था कयूं। अगरि सुलह इमाम हसन क़बूल कई तॾहिं बि कुझु अरसो पाण खे मिली वेंदो। अगरि क़बूल न कई त असां सभिनी मुस्लमाननि में इहो प्रोपेगंडा कंदासीं त हसन इब्न अली शरारत पसंदि आहे, सुलह पसंदि न आहे। सुलह पेश थी। सुलह जो शर्त छा आहे? जेको अमीर शाम जे तरफ़ां आयो, अमीर शाम जे तरफ़ां सुलह सिर्फ़ु इहा आहे जेको इलाइक़ो तव्हां वटि आहे उहो तव्हां वटि रहे, जेको मूं वटि आहे उहो मूं वटि रहे। जेके अॼुकल्ह जी ॿोलीअ में चयो थो वञे उधर तुम इधर हम। लेकिन 10 सालनि ताईं अमन रहे, उन खां पोइ जेको थियो सो ॾिठो वेंदो। जॾहिं इहो सुलह पेश थियो इमाम हसन वटि, इमाम हसन अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त हीउ जेको मूं वटि इलाइक़ो आहे इहो बि मां ॾियण जे लाइ तयारु आहियां, लेकिन सुलह जा शराइत मां लिखंदुसि। जॾहिं इहा ख़बर पहुती अमीर शाम ताईं त हुनखे त इहो आसरो ई कोन हुयो त हीउ इलाइक़ो मूंखे मिलंदो। हू त पंहिंजे इलाइक़े बचाइण में फ़िक्र में हुयो। हुन सादो काग़ज़ मोकिलियो जेको वणे वसि लिखी ॾियो। मौला सुलहनामो लिखियो। इन जा शराइत कंहिं बि हिकिड़ी जाइ ते तव्हांखे कोन मिलंदा। जमो कंदो तॾहिं मिलंदा, कुझु न कुझु वरी हुन में अकुल इस्तेमालु कंदो तॾहिं असुलु हक़ीक़त ताईं पुॼंदो। सुलहनामो गुम थियल आहे। बनी अब्बास जी तारीख़ लिखियल आहे, हुननि गुम करे छॾियो। पहिरियों शर्त हसन इब्न अली में हुकूमत हवाले करे थो मुआविया जे, इन शर्त ते त मुआविया क़ुरान ऐं सुन्नत नबीअ ते अमल कंदो। क़ुरान ऐं सुन्नत नबी। हुननि दीन छा फैलायो? क़ुरान ऐं सीरत शेख। हिन जो मतिलबु इहो आहे त असां जेको दीन फैलायो पिए उहो असुलु दीन कोन्हे को। ऐं वरी शर्त उहो कयो वेंदो आहे जेको अॻियों न करे रहियो हुजे। इन जो मतिलबु आहे त जॾहिं हेठि सही थींदी त हर कंहिंखे ख़बर पइजी वेंदी त हीउ सही करण वारो इहो क़बूल थो करे त मां क़ुरान ऐं सुन्नत ते हिन वक़्तु ताईं न हलियो आहियां, हाणे हलण जो वाइदो थो करियां। पहिरीं शर्त। ॿी शर्त मौला लिखियो त अमीर शाम पंहिंजो पाण खे अमीरुल मोमिनीन न चवाईंदो। हिन जो मतिलबु छा आहे? जेको बि ॾिसंदो हर को सम्झंदो त हीउ जाइज़ हुकुमरान न आहे। अगरि जाइज़ हुकुमरान हुजे हा त सॾाए हा। ॿियो नंबर, टियों नंबर
मौला लिखियो त जिन बि मुसलमाननि अली इब्न अबी तालिब सां साथ ॾिनो आहे, चाहे जमल में, चाहे सिफ़ीन में, चाहे नहरवान में, उन्हनि जे ख़िलाफ़ु कोई एक्शन न खयो वेंदो, उन्हनि सभिनी जे लाइ अमन हूंदो। इन जो मतिलबु आहे त हिननि जेको ॿुधायो पिए त अली इब्न अबी तालिब ऐं उन जा साथी गुमराह आहिनि। हाणे अमन जो मतिलबु इहो आहे त इहे गुमराह न आहिनि, इहे मुस्लमान आहिनि। चौथो नंबर मौला सुलह जो जेको आहे उहो चौथो नंबर मौला लिखनि था त जॾहिं अमीर शाम वेंदो त पाण खां पोइ केरु कंहिंखे बि पंहिंजो जानशीन न बणाईंदो। जेकॾहिं इमाम हसन ज़िंदा हूंदा त हुकूमत उन ताईं वापसि ईंदी, अगरि इमाम हुसैन ज़िंदा हूंदा उन्हनि ते हुकूमत वापसि ईंदी, अगरि न त मुआविया अमीर शाम आम मोमिननि जे मुस्लमाननि जे हवाले कंदो। मुस्लमान आज़ाद राय सां जंहिंखे इंतिखाब कंदा उहो हुकुमरान कंदो। ही शराइत आहिनि। उनखे ख़बर ई कोन पई त मौला छा था करणु चाहिनि मूं सां। कूफे वारा हैरान थी विया, छो त कूफे वारा त मौला जी शहादत खां पोइ जज़्बात में हुया त विढ़ण खां सवाइ असां वटि ॿियो को रस्तो ई कोन्हे। तंहिंजे करे कूफे वारनि सख़्तीअ सां इमाम हसन ते तनक़ीद कई आहे। हता कि हुजर इब्न अदीअ जहिड़ी शख़्स सख़्तीअ सां तनक़ीद कई। छाजे करे? अगरि कूफे वारा बेवफ़ा हुजनि त पोइ कूफे वारा ई छो था एतिराज़ कनि त छाजे लाइ तव्हां सुलह कई आहे? इमाम हसन आराम सां चवंदा बाबा तव्हां बेवफ़ाई कई, इन करे मां सुलह कई आहे। वरी तव्हां ई पुछो था त मां सुलह छो कई आहे? न, मौला कॾहिं कंहिंखे जवाबु ॾिनो त मुंहिंजे सुलह जो मक़सदु उहो ई आहे जेको मुंहिंजे नाना रसूलुल्लाह जो सुलह हुदैबिया में मक़सदु हुयो। रसूल अकरम जन कोई पंहिंजे साथियुनि जे साथ छॾण जे करे सुलह कोन कई, मक़ासिद हुया। कंहिंखे जवाबु ॾिनो मौला त मुंहिंजे सुलह जो मक़सदु जेकॾहिं मां सुलह न कयां हा त उम्मत ऐं दीन में अहिड़ो रुखनो पैदा थिए हा जेको क़यामत ताईं पोइ भरिजी न सघे हा। कंहिंखे जवाबु ॾिनो त थी सघे थो थोरी मुदत लाइ हुजे ऐं तव्हांजो बि इम्तिहान हुजे। इन करे त अॻु में पंहिंजा मक़ासिद बयानु नथा करे सघनि। अगरि अॻु में मक़ासिद बयानु कनि त पोइ हासिल कोन थींदा। जॾहिं हासिल थी वञनि बाद में बयानु करे सघजनि, उन खां अॻु में नथा बयानु करे सघजनि। हाणे तव्हां सभु गौर सां ॿुधो, सुलह थी, ॿ उम्मतूं वापसि हिकिड़ी उम्मत बणिजी वई। छो त हुकूमत जो हिकिड़े वटि वई त उम्मत वापसि हिकिड़ी बणिजी वई। मौला पंहिंजे हुकूमत जी क़ुर्बानी ॾिनी, लेकिन ॿिनि उम्मतुनि खे वापसि हिकिड़ी उम्मत बणाए छॾी। हीउ मौला जो पहिरियों कारनामो आहे। उन्हनि जी समूरी साज़िश त दीन जे मुक़ाबले में ॿियो दीन ठाहियूं, उहो सॼी साज़िश गुम थी वई, ख़तमु थी वई। इनखे रसूल अकरम जन अॻु में बयानु कयो। शिया सुनी ॿिन्ही वटि रिवायतूं। हिकिड़े ॾींहुं इमाम हसन खे खणी आया ऐं फरमायूं त हीउ मुंहिंजो फर्ज़ंद सरदार आहे, सैयद आहे, ऐं हिन जे ज़रिए मुंहिंजे उम्मत जेका ॿिनि हिसनि में विराइजी वेंदी, वरी ही उन ॿिनि हिसनि में विरायल उम्मत खे हिकु बणाईंदी। हिन वक़्तु हिकिड़ी उम्मत हुजणु इहो अहसान इमाम हसन अलैहिस्सलाम जो आहे। इहो अहसान इमाम हसन अलैहिस्सलाम जो आहे, वरना ॿ उम्मतूं बणिजी चुकियूं। पहिरियों चैलेंज पूरो थियो, ॿियो चैलेंज शाम ताईं असुल दीन पहुचाइणो आहे।
मौला अली इब्न अबी तालिब जेके कूफ़े में फ़क़ीह बणाया हुआ, उन्हनि मां मर्द बि निकिरनि था वफ़्द ठाहे, औरतूं बि निकिरनि थियूं वफ़्द ठाहे, कूफ़े मां शाम जे शहरनि में वञनि था मुख़्तलिफ़, ऐं बयान छा था कनि? दीन मुहम्मदी बज़बान मुर्तज़ा अली इब्न अबी तालिब, असुल दीन जी तबलीग। इन्हनि ते बाक़ाइदा तारीख़ वारनि जुदा किताब लिखिया आहिनि। अलवाफ़िदात मिनल कूफ़ा, कूफ़े मां उहे औरतूं जेके वफ़्द ठाहे वयूं। अलवाफ़िदीन मिनल कूफ़ा, कूफ़े मां वफ़्द ठाहे मर्द वियल। अञा ताईं उन सूरत में 2 किताब मौजूदु आहिनि, हिकिड़ो औरतुनि लाइ अलहदा आहे, हिकिड़ो मर्दनि जे लाइ जुदा आहे। 10 सालनि खां पोइ 40 हिजरी सुलह, 10 सालनि खां पोइ अमीर शाम खे एहसासु थियो त हिन वक़्तु मूं वटि दिमिश्क खां अलावा बाक़ी शाम बि न रहियो आहे। उहो बि तबलीग सां अहले बैत जी मुहबत फैलिजी वई आहे। तव्हां किस्सा ॿुधंदा हूंदव, शहादत इमाम हुसैन खां पोइ सर फेराया हुआ मुख़्तलिफ़ शाम जे शहरनि में, मुख़्तलिफ़ रिएक्शन थिया। केतिरनि शहर वारनि इन्हनि खे शहर जे अंदरि अचणु न ॾिनो। इहो अहले बैत जी मुहबत कंहिं फैलाई इन्हनि शहरनि में? हालांकि अॻु में त इहे सभु बनी उमैया जो दीन फैलायल हुयो। बनी उमैया जे दीन में अली ऐं औलाद अली दुश्मन दीन हुया, ऐं बनी उमैया ख़ानदान मुहम्मद हुयो। इहो रिएक्शन ॿुधाए थो त इमाम हसन अलैहिस्सलाम जी इहा प्लानिंग बि कामयाबु वई, ऐं 10 सालनि में शाम ॼण त तबलीग जे ज़रिए फ़तह थी वियो, सवाइ दिमिश्क जे। ही ॿियो कारनामो, इमाम हसन जो ॿियो कारनामो। टियों कारनामो, 10 सालनि ताईं अमन अची वियो समूरे अरब में। तंहिंजे करे 3 कारनामा ऐं चैलेंज मौला जे साम्हूं हुया। पाण इन सुलह जे ज़रिए इहे 3 मसइला हल करे छॾिया। अगरि न इन वक़्त ताईं क़ुरान मजीद जो नुज़ूल जारी हुजे हा त हीअ आयत यक़ीनन दोबारा नाज़िल थिया, इन्ना फ़तहना लक फ़तहम मुबीना, ए हसन असां तव्हांखे फ़तह मुबीन अता कई। इमाम हसन जी सुलह फ़तह मुबीन हुई, फ़तह मुबीन। जे सुलह रसूल खे अल्लाह ताला फरमायो सुलह हुदैबिया में इन्ना फ़तहना लक फ़तहम मुबीना, ईअं फ़र्ज़ंद रसूल जी सुलह बि फ़तह मुबीन बणिजी। जॾहिं 50 हिजरीअ में मुआविया खे एहसासु थियो त मुंहिंजे पेरनि जे हेठां इमाम हसन सुलह करे, मूं त सम्झो पिए त सॼो इलाइक़ो मूंखे मिली वियो, बल्कि इमाम हसन त मुंहिंजे पेरनि हेठां तख़्त बि कढी छॾियो आहे। तंहिंजे करे हाणे खुली साम्हूं आयो, सुलह टोड़े छॾियईं। इमाम हसन अलैहिस्सलाम खे ख़ुफ़िया नमूने सां ज़हर सां शहीद कयो वियो। ऐं ॿियो अहम कमु जेको कयो वियो उहो इहो कयो वियो त वरी मेंबरनि ते पूरे आलम इस्लाम में अली ऐं औलाद अलीअ जे ख़िलाफ़ तौहीन जारी थी वई। जुमे जे ख़ुतबनि में ख़तीब जुमे जो ख़ुतबो ख़तम ई न ते कंदो हुयो त अली ऐं औलाद अली दीन में बिदत कई आहे, उन्हनि ते अलाह जी लानत हुजे, नऊज़ बिल्लाह मिनहा। ऐं हेठां वारा सभु चवंदा आमीन। ही 10 साल पोइ इहो सिलसिलो रहियो आहे। हाणे इमाम हुसैन जे साम्हूं चैलेंज कहिड़ो आहे? इमाम हुसैन जे साम्हूं 2 चैलेंज आहिनि। हिकिड़ो इहो आहे त उम्मत खे
अहल बैत जे हाणे दुश्मनीअ ते परवरिश करे नई नस्ल खे वॾो कयो वियो आहे। इहे दुश्मन अहल बैत ते पलिजी वॾा थिया आहिनि, जंहिंजो नतीजो करबला आहे। इंसानु हैरान थींदो आहे न त नबीअ जे वफ़ात खे 50 साल बि कोन थिया आहिनि ऐं नबीअ जे औलाद खे ईअं क़त्ल कयो वियो। आख़िर सबबु छा आहे? सबबु इहो नौजवान नस्ल खे इहो अली इब्न अबी तालिब जे ऐं औलाद अलीअ जे दुश्मनीअ ते परवरिश पाए वॾो कयो वियो। हाणे दुश्मन बणिजी विया। जॾहिं दुश्मन बणिजी वेंदा त इमाम हुसैन जे बारगाह में ईंदा न, जॾहिं ईंदा ई कोन त असुल दीन हुसैन वटि असुल दीन हिननि ताईं पहुचंदो ई कोन। तंहिंजे करे उम्मत जे साम्हूं हिकिड़ो वॾी रुकावट आहे दुश्मनी अहले बैत ऐं असुल दीन जे विच में। उम्मत परे रहिजी वई, असुल दीन हाणे पहुची नथो सघे उन्हनि ताईं। तंहिंजे करे दरबारी मुफ़्ती आहिनि जेको वणेनि सो फतवा ॾियनि था ऐं माण्हू हुन में फासी पिया आहिनि, माण्हू हुन में फासी पिया आहिनि। इमाम हुसैन जे साम्हूं चैलेंज इहो आहे त इन दुश्मन उम्मत खे वापसि वरी मुहिब अहले बैत बणाइणो। पहिरियों चैलेंज आहे मौला जे साम्हूं। इन करे त जेसिताईं मुहिब न बणिजंदी तेसिताईं ईंदी कोन त असुल दीन मिलंदो ई कोन। ये पहिरियों चैलेंज आहे इमाम हुसैन जे साम्हूं। ॿियो चैलेंज इमाम हुसैन जे साम्हूं कूफो बदिलायो वियो आहे। अहले बैत वटि ताक़त जो मर्कज़ कूफो बदिलायो वियो। 50 हिजरीअ में अमीर शाम ज़ियाद जे हवाले कूफो कयो, इब्न ज़ियाद जो पीउ, ऐं उन 3 सालनि में कूफे खे मटाए छॾियो। वॾियूं वॾियूं शख़्सियतूं क़त्ल थी वियूं, शहीद थी वियूं। हुजूर इब्न अदी जहिड़ियूं शख़्सियतूं क़त्ल थी वियूं, शहीद थी वियूं। ज़ियाद कूफे मां 50,000 मुहिबान अहले बैत खे जलावतन करे छॾियो। के जज़ीरे में, के खुरासान जे पासे, के अफ़गानिस्तान जे पासे, के कंहिं पासे, कंहिं पासे, ऐं वरी उन्हनि जे घरनि में शाम ऐं जज़ीरे मां अमीर शाम जा हामी आणे रहाया विया। कूफो मटिजी वियो। हाणे उहो कूफो न आहे, कूफो तब्दील थी वियो। इल्म अलीअ जे शहर मां वापसि कुरैश जो शहर बणिजी विया, जीअं मक्को बणिजी वियो, जीअं मदीनो बणिजी वियो। कूफो इहो कुरैश जो शहर बणिजी वियो। चयो थो वञे त 53 हिजरीअ में ज़ियाद जेको आख़िरी कमु कयो उहो इहो कयो जो हिकिड़े वॾे मैदान में मस्जिद जे ॿाहिरां समूरे कूफे वारनि खे जमो कयो ऐं चयो तव्हां वटि 2 रस्ता आहिनि, टियों कोई रस्तो कोन्हे। हिकिड़ो इहे जल्लाद बीठा आहिनि, क़त्ल जो रस्तो थो। ॿियो अलीअ खां बेज़ारी कयो, के क़त्ल थी विया, किन ज़बान सां बेज़ारीअ जो इज़हार कयो। इहो 53 हिजरीअ में इहो ज़ियाद ताऊन में मरी जॾहिं जहन्नुम पहुतो त कूफो शहर न हुयो, हिकिड़ो मक़तल बणिजी वियो। हाणे अगरि अहले बैत उथनि, इमाम उथे त ताक़त जो मर्कज़ कूफो हुयो, उहो कूफो हाणे अहले बैत जो कूफो रहियो कोन्हे। इमाम अगरि उथे त कंहिंजे आसरे ते उथे। ही अहले बैत जे रस्ते में रुकावट विधी वई, हू उम्मत जे रस्ते में रुकावट विधी वई। उम्मत जे रस्ते में रुकावट दुश्मनी आहे। अहले बैत वटि अचनि कोन था, असुल दीन मिले कीअं? अहले बैत अगरि क़याम कनि त कूफो ताक़त जो मर्कज़ अहले बैत जो उहो बदिलजी वियो हलियो। अगरि अहले बैत क़याम कनि त कंहिंजे आसरे ते कनि? 2 चैलेंज आहिनि इमाम हुसैन जे साम्हूं।
उम्मत के जेका दुश्मनीअ ते पलजी वॾी थी आहे इनखे वापसि मुहिब अहले बैत बणाइणो आहे, कूफे खे वापसि इल्म अलीअ जो शहर बणाइणो। हाणे ॾिसो मौला जा केतिरा वॾा चैलेंज हुया। छा थो थी सघे? ही मनसूबो बनी उमैया जे ऐं अरब जे चालाक तरीन मनसूबा बंधन ठाहियो हुयो। न उम्मत वटि रस्तो रहियो, न अहले बैत वटि रस्तो रहियो। इहो ई सबबु आहे। तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कनि त भले केॾो वॾो चालाक हुजे लेकिन मासूम जे मुक़ाबले में ॿार काई हैसियत कोन्हे का उनखे काई ख़बर कोन्हे त मासूम वटि कहिड़ा ज़रिया आहिनि जो इन्हनि सभिनी मनसूबनि खे चंद सालनि में नाकाम बणाए छॾियो। हाणे इमाम हुसैन मैदान में था अचनि, मदीने में निकिरनि था। हज़रत उम्मे सलमा पुछो फर्ज़ंद हुसैन काॾे था वञो, इरादो किथां जा आहे? मौला सिधो सोचियो इराक़ थो वञा, कूफे। ॿियनि खे ईअं वाज़े जवाबु न आहे ॾिनो, छो तूं सम्झ जे लाइक़ु न हुयो। उन्हनि जी सम्झ एतिरे क़दुरु न हुई जो मौला खे सम्झी सघनि। तंहिंजे करे किन खे जवाबु ॾिनो मके वञा थो, पोइ हुते सोचींदुसि। तव्हां ॾिसो त इहा एतिरी हुननि जी मनसूबा बंदी हुई जो उन दौर जे जेका आला तरीन मज़हबी शख़्सियतूं हुयूं उन्हनि खे बि सम्झ में न पिए आयो त रस्तो कीअं कढिजे हिन मां। एसि ताईं जो हज़रत मुहम्मद हनफिया अली इब्न अबी तालिब जो पुटु आहे, लेकिन उनखे बि सम्झ में कोन थो अचे त रस्तो कहिड़ो आहे। इमाम हुसैन खे सलाह ॾिनई त तव्हां यमन हलिया वञो। मौला सम्झाइण जी कोशिशि कई पर हुनजे सम्झ में न आई। मौला चयो ठीकु आहे, फ़िलहालु मां जेको आहे मके वञा थो। मको बि यमन जे पासे ई आहे, छो त मदीने खां ॾखण जे पासे आहे, यमन बि ॾखण जे पासे आहे। मौला फरमाए फ़िलहालु मके वञा थो, पोइ हुते वञी अलाह खां जेको आहे इस्तिख़ारो कंदुसि।